अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी 27वीं आइनी तरमीम वारे बिल ते सही करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी जी सही खां पोइ 27वीं आइनी तरमीम वारो बिल कानून जो हिसो बणिजी वियो। उन खां अॻु सेनेट ऐं क़ौमी असेंबली में बि 27वीं आइनी तरमीम जी शिकवार मंज़ूरी ॾिनी वई हुई। पार्लियामेंट 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट मां बि तरमीम इज़ाफ़ी शिकन समेत मंज़ूर। आइनी तरमीम जे हक़ में 64 ऐं मुख़ालिफ़त में 4 वोट पिया। JUI जे चइनि मेंबरनि पारां बिल जी मुख़ालिफ़त में वोट। तहरीक इंसाफ़ वोटिंग में हिसो न वरितो। सेनेटर सैफुल्ला अबड़ो ऐं अहमद ख़ान 27वीं आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾिनो। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो एहतजाज, चेयरमैन जे डाइस आॾो धरणो, बिल नामंज़ूर जा नारा। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त अॼु तारीख़ी ॾींहुं आहे। तरमीम मुल्क लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। चीफ जस्टिस याया आफरीदी 27वीं आइनी तरमीम ते फुल कोर्ट इजलास तलब करे वरितो। ज़र मुताबिक़ चीफ जस्टिस याया आफरीदी फुल कोर्ट इजलास सुभाणे तलब करे वरितो। फुल कोर्ट इजलास में 27वीं आइनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जे 3 जजनि फुल कोर्ट इजलास घुराइण ते सुप्रीम कोर्ट जे चीफ खे धार ख़त लिखिया हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास, अहम कानून साज़ी जी मंज़ूरी जो इम्कान। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ते मेंबरनि जा थोरा मञा। काबीना मेंबरनि 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे मुबारकबाद ॾिनी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गानिस्तान दहशतगर्दी ऐं भारत अफ़गानिस्तान जी पुठिभराई करे रहियो आहे। दहशतगर्दी जे पोयां लिकियल अनासरनि जो ज़मीन जे आख़िरी कुंड ताईं पीछो कंदासीं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त कुझु ॾींहं अॻु हमले में बि अफ़गान शहरी मुलविस हुआ ऐं हाणे इस्लामाबाद धमाके में बि अफ़गान शहरी निकिरी आया आहिनि। रावलपिंडी जी दहशतगर्दी तौड़ अदालत अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। बानी PTI जी भेण ऐं ॿियनि ख़िलाफ़ 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी। अलीमा ख़ान ऐं संदसि वकील पेश न थिया। अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार। दहशतगर्दी तौड़ अदालत अलीमा ख़ान जा 9 भेरो ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। गिरफ़्तार करे 17 नवंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास 8 दिसंबर ते तलब। पाकिस्तान लाइ $1 करोड़ 20 लख किस्त जी मंज़ूरी जो इम्कान। ज़रनि मूजिबि मुआहिदे तहत किस्त जी रक़म 9 दिसंबर ताईं पाकिस्तान जे अकाउंट में मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। चकवे जो शर बडाणी खूनी तकरार तां घर मथां हमलो, पीउ ऐं 2 पुटनि समेत 5 ॼणा क़तल। बडाणी दुर जे हथियारबंदन ॻोठ इम्तियाज़ शर में घर मथां हमलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। राकेट लांचरनि सां हमले में अब्दुल ख़ालिक शर, संदसि 2 पुट ख़ालिद राजा शर, भाउ अब्दुल सतार शर ऐं ठरी मीरवा वासी महिमान अब्दुल जब्बार शर मारिजी विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो ऑपरेशन। ॻोठ बयानशिंजी में बंडाणियुनि जे घरनि मथां ड्रोन ज़रिए माटर गोला फायर कया विया। फायरिंग में औरत लाली ख़ातून बडाणी ऐं नौजवान जवाद बडाणी मारिजी विया। 2 औरतनि समेत केतिराई माण्हू ज़ख़्मी। टंडो अलायार में 9 महीना अॻु पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान क़तल। पुलिस संदसि ज़ाल खे गिरफ़्तार करे वरितो। अकरम कॉलोनी मां 28 साला अली ॾिनो ख़ास किली जो घर मां लाश हथायो। पुलिस मक़तूल नौजवान जी ज़ाल रिज़वाना खे गिरफ़्तार करे वरितो। जांच दौरान औरत पारां मुड़ुस खे क़तल करण जो एतराफ़। पुलिस जो चवणु आहे त औरत 3 ॼणनि सां गॾिजी मुड़ुस खे क़तल करण बैदि उनखे ख़ुदकुशी जो रंग ॾिनो। शहदादपुर जे उस्ताद जे खून सां इंसाफ़ लाइ हाला क़ौमी शाहराह ते लॻल धरणो 20 कलाकनि बाद ख़तमु। अॻूण सेनेटर इमामुद्दीन शौकीन ऐं PP अॻवान अब्दुल रहमान थईम धरणे में पहुता। वाक़े में मुलविस SHO ऐं अहलकारनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु कयो वियो। पुलिस हथां उस्ताद ॼाम अज़ीज़ जखरो जे क़तल ख़िलाफ़ 3 ॾींहंनि ताईं मुसलसल एहतजाज कयो वियो। मुलविस अहलकार गिरफ़्तार न थियण ते वारसनि गुज़िरियल ॾींहुं क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो खयो। धरणे में औरतनि समेत उस्तादनि ऐं सियासी समाजी कारकुननि जी बि वॾे अंग में शिरकत।